साईं सिंध जी तारीख़ तव्हांजी नज़रुनि मां गुज़री आहे, केतिरे क़दुरु सही आहे ऐं तव्हां हुन मां केतिरे क़दुरु मुतमिन आहियो? तारीख़ इब्न खुल्दून लिखियो आहे त तारीख़ इंसानी हमाकतनि जो अर्क आहे। सो तारीख़ इंसानी हमाकतनि जो अर्क आहे ऐं असां वटि तारीख़ जा किताब जिन बि लिखिया आहिनि उहे हमला आवर हुआ ऐं उन्हनि सां गॾु आयल जेके डायरी नवीस हुआ उन्हनि जे डायरियुनि खे असां मुस्तनद तारीख़ी हक़ीक़तूं सम्झी पढ़ूं वेठा अॼोके ॾींहं ताईं। ऐं उहो ज़ाहिर आहे त सिंध जी तारीख़ ईअं लिखियलु आहे। तारीख़ मज़हर शाहजानी जो आउं मिसाल ॾियां जे करे त यूसुफ मेरक उनजो लेखक आहे जेको उनजो अबुल कासिम जो भाउ हो जेको सिंध जो गवर्नर हो उन ज़माने में। रोड़ी जे किले में हू किलेदार हो, उनजो भाउ हो यूसुफ मेरक। उन लिखी तारीख़ मज़हर शाहजानी। हाणे तारीख़ मज़हर शाहजानी में सिंधी कबीला विढ़ंदा, पॉलिटिकल पार्टियूं त हुयूं कोन तॾहिं, ऐं का मुनज़िम फ़ौज त सिंध जी हुई कोन, कबीला विढ़ंदा। उन्हनि में जेके मूं उन ते तमामु घणो तफ़सील सां लिखियो आहे पंहिंजे तारीख़ वारे किताब में, त जेके कबीला तमामु बेजिगरी सां विढ़िया उनमें समेजा हुआ, उन्नड़ हुआ, नूमड़िया हुआ, चांडिया हुआ, छोरा हुआ ऐं पंहिंजो ॿिया हुआ, इलाही ॿिया कबीला बि हुआ, पर इहे मुख्य जेके हुआ से हुआ। उन्हनि जे लाइ हू यूसुफ मेरक थो लिखे त अॼु फलाणी जाइ ते थियो मोरको, उन में हेतिरा चांडिया जानम रसीद थिया ऐं हेतिरा जेके पठान हुआ अरगून हुआ सिपाही उहे शहीद थिया। नेरेटिव ॾिसो था जी जी। त हेतिरा समेजा जनम रसीद थिया ऐं हेतिरा हो चांडिया जनम रसीद थिया, हेतिरा शोरा थिया, हेतिरा जेके उन्नड़ थिया ऐं हेतिरा अरगून उहे शहीद थिया। हू शहीद थिया ही जनम रसीद थिया। त इहो आहे सोचण जो अंदाज़ ऐं लिखण जो अंदाज़ जेको असीं पढ़ूं था, अञा ताईं पढ़ूं था, जंहिंमें असांजा जेके कातिल हुआ, जिन असांजी क़ौम असांजे वतन खे रत ऐं बाह जे दरिया में ग़र्क़ करे छॾियो, उहे असांजा हीरोज़ आहिनि। अॼोके ॾींहं ताईं पढ़नि त घणा माण्हू चवनि था, हाणे त वीचारा फिका बि थी वञनि था, चवनि वरी पिया त उहे जेके आहिनि से हीरोज़ आहिनि। ऐं असांजा जेके असल में हीरोज़ आहिनि उहे चवनि था त भाई हीअ त नाक विढ़िया, हुननि सां दुल दरिया ख़ान खामखा जो विढ़ियो, हुनखे विढ़ण ई कोन खपंदो। हू मुस्लमान भाउ आया भला उहो आहे मुस्लमान त हुआ न, से पठाणनि खां वॾो मुस्लमान के से आया त उन्हनि सां विढ़ियो छो? त पंहिंजो जेको आहे सो काज़िन हिन करे भलो माण्हू आहे जो हुननि जो आदर भाव कयो, जो असां मुस्लमान आहियूं, अचो ॿियो खायूं पीऊं गॾु। इन क़िस्म जूं हमाकतूं, इंसानी हमाकतूं सिंध जी तारीख़ में जेतिरियूं आहिनि, थोरो घणो जेको असां ॿियनि मुल्कनि जी तारीख़ पढ़ी उन में एतिरो कोन्हे आहे, उते बि वधा चढ़ा आहे, पर हिते आवे का आवा बिगड़ा हुआ आहे। तंहिंजे करे सिंध जी तारीख़ कतन अतमीनान बख़्श कोन्हे। ऐं अतमीनान बख़्श तारीख़ लिखण जे लाइ असांजे नसुल खे, असांजी क़ौम जे सुॼाग ऐं बाशऊर माण्हुनि खे, असांजे सिंध हुकूमत खे इवन उनखे बि उन ते पंहिंजो इनपुट ॾियणु खपे ऐं कमु कराइणु खपे, कमेटियूं ठाहिणु खपनि, माण्हू लॻाइणु खपनि सरकारी सतह ते ऐं गैर सरकारी सतह ते, तॾहिं वञी तारीख़ जो रुख़ सिधो थींदो। बाक़ी जेका तारीख़ हुई सफ़ा उबते हीअं हली पए पंहिंजो हेगल जी जदलियात वांगुरु, उनखे त पलेजे साहिबु 1974 धारे सिधी करे बीहारे छॾी ऐं हिकिड़े डिघे अरसे खां जिन खे हीरोज़ पे सम्झा विया उन्हनि खे हिकिड़े लम्हे हिकिड़े पल में हिकिड़े ॿिनि लेक्चर्स ऐं हिकिड़े ॿिनि तक़रीरुनि में दूर करे छॾी। कंहिंखे जेकॾहिं मूं ते भरोसो एतबार न अचे त मसूद नूरानी साहिबु अञा अलासी हयाती ॾे हाल हयात, उहो चौथी मार्च जो हीरो आहे। उन जूं लिखतूं पियूं आहिनि, मौजूदु रिकॉर्ड ते पियूं आहिनि त सिंधी शाम जेका थी उन में कीअं स्पीच कई, कहिड़ो रद्द अमल आयो, छा थियो। त उन्हनि खे त हू ग़ालिब जो शहर आहे त भरम खुल जाए ज़ालिम तेरी कामत की दराज़ी का, भरम खुल जाए ज़ालिम तेरी कामत की दराज़ी का,
अगरि इस तुर्राए पुरपेच का हर पेच खम निकिरे। वाह सो हुन जा पेच खम पलेज साहब कढे छॾिया। हाणे उहे हेतिरा थिया बीठा आहिनि तारीख़ जे कटड़े में। सो उन तारीख़ जे उन बयानीअ खे, तारीख़ जे उन नैरेटिव खे अॻिते वधाइण जी ज़रूरत आहे। ऐं उन में साईं जीअम सिंध बेमिसाल कमु आहे। उन सिंध जा सूरमा किताबु नंढिड़ो आहे पर ॾाढो बुनियादी किताबु आहे, उहो हुन लिखियो। इहे जेके असांजा मुफ़क्कर हुआ, जेके जदीद सिंध जा अॾींदड़ हुआ, साईं जोयो साहिबु हो, ॿिया हुआ, त उन्हनि जे कयल कम खे साइड़े समेटे ऐं उन ते वधीक महिनत करे जेकॾहिं किताब लिखजनि त पोइ में बि को अहिड़ो किताबु अची वञे जंहिंखे पाण अतमीनान बख़्श किताबु चइजे।